बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब खां पहिरीं हुन शानदार पुर अमन रैली जे इनकार ते तव्हां सभिनी भाउरनि ऐं भेनरनि खे सलाम पेश करियां थो। ख़ासि तौर पंहिंजी अदिन टंडो मोहम्मद ख़ान जी तारीख़ में ही पहिरीं दफ़ा आहे जेके असांजूं अदियूब असांजे कुलनि सां कुलनि मल्हाए असां सां गॾु हिन एहतिजाज में आहिनि। हिन एहतिजाज जे हवाले सां कुझु ॻाल्हियूं करियां त पेंशन रूल ऐं DRO इन जे हवाले सां ही एहतिजाजी रैली आहे। तक़रीबन 42 असांजा डिपार्टमेंट सिंध गवर्नमेंट जा आहिनि जेके सरापा एहतिजाज आहिनि जेके रोडनि ते आहिनि पूरी सिंध में ऐं तमामु कामयाबी सां पंहिंजे हक़नि जे लाइ विड़ी रहिया आहिनि। जेका कल्ह ई चोॾीं जेका बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु इन ॻाल्हि जो नोटिस वरितो आहे ऐं CM सिंध खे हिदायतनामो जारी कयो अथसि त असांजे मर्कज़ी रहनुमानि सां ॻाल्हि ॿोल कनि ऐं मूंखे पुरुमीद आहियां त इंशाअल्लाह जल्दी असांजा हक़ असांखे मिलंदा। ॿी सूरत हूंदासीं जेसिताईं नोटिफिकेशन नथो निकिरे तेसिताईं सॼी सिंध सरापा एहतिजाज